सजावल लग साफ़ी जी फुर्तियल सुजुकी पुलिस मुक़ाबले बाद हथ करे वरती फोरू फरार थियण में कामयाब। सीनियर सहाफ़ी प्रेस क्लब सजावल के सदर इमदाद पठान की सुजुकी ड्राइवर का सजावल वटा फुर थी हुई। इतलाती गोठ शाहनवाज वट नाकाबंदी दौरान पुलिस ऐं फोरन में मुक़ाबलो थियो। फायरिंग की ॾेवठ बाद फोरू सुजुकी छॾे उंधाए जो फ़ाइदो वठी फरार थी विया। इन सिलसिले में सुजुकी ड्राइवर वली ॿुधायो त ॿिनि ॼणनि गाॾी किराए जे बहाने खई त 4 ॿिया जवाबदार गारी मोरी वटि अॻु में ई मौजूद हुआ, जिन मूं ते सख़्त तशद्दुद करे मूंखे रोड जे भर में ॿधी हथियारनि जे ज़ोर ते सुजुकी खणी फरार थी विया। अहिड़ो इतला पुलिस खे ॾिनो वियो, जंहिं बाद एसएसपी सजावल सैयद इमदाद शाह जी ख़ुसूसी हिदायतुनि ते एसएचओ सजावल अयाज़ मेमण सख़्त नाकाबंदी कराए फोरन जो पीछो कयो ऐं राति देर सां शाहनवाज लगारी मोरी वेझो पुलिस जो फोरन सां मुक़ाबलो थी पियो। फायरिंग जी ॾेवठ बाद फोरू सुजुकी छॾे उंधाए जो फ़ाइदो वठी फरार थी विया।